بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد فكيف إذا جئنا من كل أمة بشهيد وجئنا بك على هؤلاء شهيدا صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन आयत जे अंदरि क़यामत जे ॾींहं जो हिकु अजीब मंज़र बयानु फ़रमायो आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व ताला तमामु तर काइनात जे इंसाननि जो हिसाब किताब फ़रमाईंदो। पोइ अल्लाह तबारक व ताला उन हिसाब वारे मंज़र खे हिन आयत जे अंदरि अजीब लफ़्ज़नि में बयानु हीअं कयो, फ़रमायाईं त हर हिकु उम्मत जे मथां असां हिकिड़ो शाहिद सरकारी पेश कंदासीं। माण्हूअ जो जॾहिं हिसाब किताब थींदो, अमलनि जी तौर थींदसि, नेकियूं ऐं बदियूं ॻणप थींदियूं, तौर थींदियूं, उते बंदो काफ़ी सारनि ॻाल्हियुनि जो इनकार कंदो। अल्लाह साईं मां ॾोह कोन कया, मलाइकनि लिखिया आहिनि, अबाही दफ़्तर आहे, इहो बि इन्हनि जो लिखियलु आहे। अल्लाह तबारक व ताला मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन बंदे खे मंझराइण जे लाइ ज़बान खे तालो हणंदुसि, उज़वनि खां ॻाल्हाईंदुसि। पोइ इंसानु पंहिंजे उज़वनि खे ॻाल्हाए करे चवंदो त तव्हांजे लज़त ख़ातिरी त मां मोहकारो कयो, तव्हां बि मुंहिंजे लाइ शाहिदी था ॾियो। ईअं जॾहिं फासंदो त बि इंसानु चवंदो न मां न मां, जीअं दुनिया में आदी हूंदो आहे। अल्लाह तबारक व ताला उन वक़्तु पैगंबरनि मां हर हिकु नबीअ खे पंहिंजे उम्मत जे मथां शाहिद तौर ते आणींदो। जॾहिं नबी पंहिंजे उम्मत जे मथां शाहिदी ॾियण जे लाइ बीहंदो, इहो मंज़र बे इंतिहा ॾुखियो हूंदो। उन मंज़र खे केरु टारे नथो सघे, कोई बर्दाश्त बि नथो करे सघे ज़िंदह दिलि वारो माण्हू। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाए थो, हिकिड़े दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मूंखे चयो त अब्दुल्ला जी मुंहिंजा साईं, अॼु क़ुर पाक त मूंखे ॿुधा। मां अर्ज़ु कयुमि त साईं तव्हां खां वधीक क़ुर पाक केरु भलो पढ़ंदो हूंदो, तव्हां पढ़ो त असां ॿुधूं न। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फ़रमायो त न, अॼु मुंहिंजी दिलि थी चए त मां ॿिए जे वात मां क़ुर ॿुधां, इन जे करे तूं ॿुधा। पोइ हज़रत अब्दुल्ला बिन मसूद फ़रमाए थो त मां हुज़ूर जन जे हुक्म मुताबिक़ सूरत निसा जी तिलावत शुरू कई। सूरत निसा पढ़ंदो रहियुसि, पढ़ंदो रहियुसि, पढ़ंदो रहियुसि, पढ़ंदो रहियुसि, जॾहिं इन आयत ते पहुतुमि फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद वजिअना बिका अला हाउलाइ शहीदा। सोणा, क़यामत जो उहो ॾींहुं हूंदो, असां हर उम्मत जे मथां हिकिड़ो शाहिद पेश कंदासीं, तोखे बि पंहिंजे उम्मत जे मथां शाहिद तौर ते पेश थियणो पवंदो। जॾहिं इहा आयत जॾहिं मां तिलावत कई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, अब्दुल्ला बस बस बस। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे ईअं फ़रमायो। मां ख़ामोशी त अख़्तियार कई, मुंहिंजो कंधु बि हेठि हो, मुंहिंजूं अखियूं बि बंदि हुयूं, अल्लाह जे पैगंबर जे आॾो पियो पढ़ां, अदब ख़ातिर बंदि हुउसि। हुज़ूर जन फ़रमायो बस बस बस। मां बंदि त थी वियुमि, थोरी देरि खां पोइ अखियूं खोले करे हीअं जो ॾिसां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा था किरनि, रोअनि पिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ूब रुना, ख़ूब रुना। पोइ मां अर्ज़ु कयुमि त साईं कहिड़ी ॻाल्हि अव्हांखे रुआरियो आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाब में फ़रमायो त अब्दुल्ला तूं नथो सम्झी, हिन आयत में अल्लाह साईं फ़रमाए थो हर उम्मत जे मथां हिकिड़ो शाहिद बि आणींदुसि सरकारी। सोणा नबी, तोखे बि पंहिंजे उम्मत जे मथां शाहिदी तौर ते बीहणो पवंदो। इन ॻाल्हि मूंखे रुआरियो आहे त मां पंहिंजे उम्मत ते शाहिदी ॾींदुसि त हे मुंहिंजा उम्मती हेड़ा। ॿी जॻह ते अल्लाह साईं क़ुर पाक में चिट्टो फ़रमायो, सूरत फुरक़ान 19 सिपारो, वक़ाल रसूल या रब इन क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। अल्लाह जो नबी उन वक़्तु अल्लाह ताला जी अदालत में बीही करे दाहींदो उम्मत जे मथां त हिननि मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि मुंहिंजे हिन क़ुर खे छॾे ॾिनो। ज़ाहिर आहे इहा दाह उन जे मथां ॾींदा जेके क़ुर छॾींदा, जेके क़ुर छॾींदा उन जे मथां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दाही हूंदा। असां थोरो जीअ में जाती पायूं त असां क़ुर खे जंबड़िया आहियूं या छॾियो आहे। हक़ त हीअ आहे
ऐं सच त हीअ आहे त इहे अल्फाज़ उन्हनि खे ॿुधाइजनि जेके यहूदी हुजनि, जेके नसरानी हुजनि, जेके ग़ैर मुस्लिम हुजनि, जेके मुनाफ़िक़ हुजनि। अफ़सोस उहे त परे रहिया, असां मुस्लमान एतिरा कमज़ोर थी विया आहियूं जो असांखे पाण खे हिक ॿिए खे इहे लफ़्ज़ ॿुधाइणा था पवनि। असां मुस्लमाननि जो अहिड़ो हाल आहे। वरन त क़ुर पाक खे जेको चंबड़ियो आहे, क़ुर पाक खे जिन सिखियो आहे ऐं वरी उन ते अमल कयो आहे, उन्हनि जूं ज़िंदगियूं अॼु बि तव्हां असां मां निर्वार आहिनि। उहे माण्हू चूंडियल आहिनि, उन्हनि माण्हुनि जो मर्तबो असां खां मथे आहे। पर सच पच जिन सिर्फ़ु लफ़्ज़नि सां क़ुर पाक पढ़ियो आहे न, उन्हनि जो शान बि निरालो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत कारी अब्दुल नाफ़े सब अशर जी क़िरात जे कारनि मां हिकिड़ो बहितरीन पंहिंजे वक़्त जो ज़बरदस्त कारी आहे। तक़रीबन 70 खां 75 साल मदीने में क़ुर पाक जी तालीम हुन ॾिनी आहे। ज़बरदस्त कारी हो, शागिर्द पैदा कयईं केतिरा ई लाखों। उहो जॾहिं क़ुर पाक जी तिलावत कंदो हो त हुनजे वात मां ख़ुशबू ईंदी। पोइ माण्हू हुनजो क़ुर पाक ॿुधण जे लाइ हुनजे वेझो थी वेंदा। हिनखे जॾहिं हिन शइ जो महसूसु थियो, अहसासु थियो त माण्हू मुंहिंजे वेझो छो थी वेंदा आहिनि। तॾहिं हिकिड़े माण्हूअ पुछा कि साईं तव्हां कहिड़ी ख़ुशबू हणंदा आहियो? तव्हांजी ख़ुशबू अहिड़ी अजीब आहे जो दुनिया जे कंहिं दुकान तां कोन थी मिले। पुछूं था त कोई हिन जो नालो नथो ॿुधाए, असां बि हणूं, कहिड़ी ख़ुशबू लॻाईंदा आहियो? त हज़रत कारी अब्दुल नाफ़े रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ख़ुशबू हीअं सिंगी करे चयो, मां त कॾहिं ख़ुशबू जे वेझो ई कोन वियो आहियां। मां न कॾहिं ख़रीद कई आहे, न वरिती आहे, न हई आहे। माण्हुनि चयोसि न भोग था कयो, एॾी वॾी ख़ुशबू ईंदी आहे तव्हां त चओ ख़ुशबू कान्हे। चई न सच पच मां ख़ुशबू न ख़रीद कई आहे, कॾहिं न वेझो वेंदो आहियां। मुंहिंजी एतिरी पहुच किथे आहे जो ख़ुशबू ख़रीदियां पोइ वरी हणां। चई न हा हिकिड़े दफ़े ईअं थियो त मां ख़्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढो क़ुर पाक पढ़ां पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि पंहिंजो मुंहुं मुबारक हीअं सफ़ा मुंहिंजे वात सां ईअं मुंहुं सां ईअं मिलाए करे क़ुर पाक जी तिलावत कई। उन ॾींहं खां वठी जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मुंहुं मुबारक मुंहिंजे मुंहं सां टच थियो आहे, उन ॾींहं खां वठी मुंहिंजे वात में ख़ुशबू हुई। क़ुर पाक पढ़ण जो एॾो अजर। तॾहिं त हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु करे विया था, फरमायईं त हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां 30 साथियुनि खे गॾाए करे हिकिड़ी जंग जे लाइ रवानो कयो त वञो फलाणी जॻह ते जंग में मुजाहिदनि जी ज़रूरत आहे, वञो। असां उते वञण जे लाइ रस्ते मां पहुतासीं। रस्ते में असांखे हिकु जॻह ते शाम थी वई, इरादो कयोसीं त हिते राति टिकिजे, थक बि थी पियो आहे, आराम कजे, सुबुह सां वरी सफ़रु सही थींदो। भरिसां हिकिड़ो यहूदियुनि जो ॻोठु हुयो, उन्हनि खे चयोसीं त असांखे राति टिकायो, महिमानी बि कयो, असां बुखारा बि आहियूं। हुननि चयो त न न असां कोन कंदासीं, हलो। त चलो हुननि इनकार कयो त असां वरी खणी अॻिते हलियासीं। जीअं ई अॻिते हलियासीं त पोयां उन्हनि यहूदियुनि जे हिकिड़े सरदार खे विचों डंगे विधो। उन्हनि यहूदियुनि पंहिंजा टोणा सोणा ॾाढा इस्तेमालु कया, फीणा धागा, पर कोई फ़ाइदो न थियो। तबीबनि डॉक्टरनि खां मलम वग़ैरह सभु कुझु इस्तेमालु कयूं, पर फ़ाइदो न थियो। हिकिड़ो यहूदी अची करे असांखे चवणु लॻो त तव्हां वटि को आहे अहिड़ो, तव्हां मुस्लमान आहियो, मतां को तव्हां वटि फीणी पाइण वारो हुजे, आहे को तव्हां वटि अहिड़ो जो फीणूं पढ़े असांजे सरदार ते त हिन जे ज़हर जो असरु ख़तमु थी वञे, आहे को अहिड़ो? हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त ॿियो त अहिड़ो केरु कोन तकड़ में मूंखे सुझो। चयोमांसि हा मां पढ़ंदो आहियां। पोइ हुन चयो त चलो तव्हांखे असां जेकर न हुनजो ज़हर ख़तमु थी वियो त असां 30 ॿकरियूं बि ॾींदासीं तव्हांखे, तव्हां 30 साथी हिकिड़ी हिकिड़ी ॿकरी सभिनी खे। मूंखे वठी वियो, मां सूरत फातिह पढ़ी करे 11 दफ़ा हुनजे मथां दम कई। पर दम कीअं कयोमांसि, पढ़ां पियो त वात में थुक बि जमा कयां पियो। जंहिं जॻह ते हुनखे विचो डंगियो उतां पढ़ी करे थुक खणी करे हुन जॻह ते पेर ते हणंदो पियो वञांसि, पढ़ंदो बि वञा पियो, थुक खणी करे उहो लिब हणंदो बि वञांसि पियो। मां जॾहिं 11 दफ़ा पढ़ी पूरी कई त हुनजे ज़हर जो असर बि ख़तमु थी वियो। हाणे हुन ॿकरियूं त ॾिनियूं असांखे 11, दिलि में खुटको थियो त इहे ॿकरियूं अलाए असांजे लाइ क़ुर जे एवज़ में मिलियूं आहिनि, हलाल थियूं अलाए हराम। ॾाढो खुटको थियो, वापसि मोटियासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कयो त साईं हीअं ॿकरियूं असांखे मिलियूं आहिनि सूरत फातिह जे एवज़ में, घुरियूं कोन आहियूं, पाण औरतूं मिलियूं आहिनि, पाण औरतूं फरमाइश थी। अलाह जे रसूल फरमायो त ठीकु आहे, इहे तव्हां बि खाओ, तव्हांजे तसलीअ जे लाइ मां बि पंहिंजो हिसो रखां थो, मुंहिंजो हिसो बि हिन में रखो त मां बि खावां। इहा तसली ॾिनऊं त क़ुर पाक जे हिकिड़े सूरत पढ़ण जे करे काॾे विछूं जो डंग हुनखे अलाह ताला ज़हर खे ख़तमु करे छॾियो। क़ुर पाक सिर्फ़ु लफ़्ज़नि सां तिलावत करण जो बि एॾो फ़ाइदो आहे, एॾो फ़ाइदो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे हिकिड़ो सहाबी आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा
यमन जो हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्सियत माण्हू हो, ग़ालिबन अबुल मुआविया यमनी अतरतूसी रहमतुल्लाह अलैह, नेक शख़्स माण्हू हो। उन वीचारे जी नज़र आहिस्ते आहिस्ते ख़तम थी वई, बिल्कुलु नज़र खां ख़ाली थी वियो हो। अखियूं अछियूं थी वियूं, सफ़ा नज़र न पवंदी, बिल्कुलु इलाज जे क़ाबिल कोन हो। पर क़ुर पाक जी तिलावत कंदो ॾिसी करे। उन जो हिकिड़ो ख़ादिम हो, 70 साल ताईं उनजो राज़ लिकायो। हिकिड़े दफ़े कमरे में अची करे ॾिठईं त हुनजे खट जे भरिसां क़ुर पाक हीअं संदुलीअ ते रसे में हिकिड़े में लटकियल संदुलीअ ते पियो आहे। ॾिसी करे पुछणु लॻो त हज़रत तव्हांजी नज़र त न पवंदी आहे न? चई हा कोन पवंदी आहे। चई क़ुर पाक अॻियां लड़कियो पियो आहे, तव्हांजी नज़र ई कोन पवंदी आहे त क़ुर पाक अॻियां छो रखियो अथव? चई इहो मुंहिंजो राज़ आहे, जेसिताईं मां जहिड़ो आहे तेसिताईं माण्हुनि खे न ॿुधाइजां। चई चलो ॿुधायो, वाइदो आहे माण्हुनि ताईं न ॿुधाईंदुसि। चई जॾहिं मां क़ुर पाक खोले करे क़ुर पाक खे ॾिसी तिलावत कंदो आहियां न, मुंहिंजियूं अखियूं सही थी वेंदियूं आहिनि। जेसिताईं क़ुर पाक खुलियल हूंदो आहे, जेसिताईं क़ुर पाक जी तिलावत कंदो आहे, तेसिताईं अखियूं मुंहिंजूं बिल्कुलु सही कमु कंदियूं आहिनि। जॾहिं क़ुर पाक बंदि कंदो आहे, मुंहिंजूं अखियूं ख़तमु थी वेंदियूं। अल्लाह तबारक व तआला उन दिलि जे सचे माण्हूअ खे क़ुर पाक जे पढ़ण जे लाइ अखियुनि जी उहा नज़र बि मोटाए पियो ॾे। असां जेकॾहिं दिलि जा सचा थींदासीं त असांखे दुनिया जा मामला कोन मोटाए ॾींदो, असांजूं उलझनियूं ख़तमु कोन कंदो, असांजे दिलनि जा बोझ कोन ख़तमु कंदो। तॾहिं त क़ुर पाक में जॻह जॻह ते अल्लाह तबारक व तआला व यशफ़ि सुदूर क़ौमिन मुमिनीन जा लफ़्ज़ फरमाया आहिनि त हिननि सीननि जे ग़ुबारनि खे लाहिण जे लाइ क़ुर ई हिकु वाहिद इलाज आहे। अफ़सोस असां मुस्लमाननि क़ुर पाक खे अमल त कोन कयो आहे, सिखियो त न आहीं, पर लफ़्ज़नि सां पढ़ूं बि कोन था। ॿिया वज़ीफ़ा शौक़ सां पढ़ंदा आहियूं, हल्का फुल्का पुछंदासीं, नंढा घुमंदे फिरंदे पढ़ंदासीं, पर क़ुर पाक जे तिलावत जो असां वटि टाइम कोन्हे, फ़ुर्सत कोन्हे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक सां दिली मोहब्बत नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।